सच चवंदा आहिनि जंहिंजे लाइ मुआसे से गुल काथे ई कोन थिया। मूंसां खे हासिल करण जे लाइ घर छॾियमि, बेघर थी वियो। थारे जे घर जी पनाह वरिती, मूंसां खे घुराए उन जे अॻियां सॼो हाल रखियो। कोई बि उन जी बेरुखी ख़तम कान थी। हाणे काॾे वञां, कीअं चवां? हिन दर ते आख़िर केतिरो रहंदसि? ही घर बि त मूंखे छॾिणो ई पवंदो। वापसि वेंदसि त मौत मिलंदो, खणी जे बची बि वञां। रुसवाई खां सिवा हाणे मुंहिंजी ज़िंदगीअ में रहियो छा आहे? नैना किसां थी ॻाल्हाई? पंहिंजी अकेलाई, पंहिंजी क़िस्मत खां पुछां थी त अञा मुंहिंजी ज़िंदगीअ में घणियूं ठोकरूं लिखियल आहिनि। नैना थी सघे तो तुंहिंजी ज़िंदगी संवरजी वञे, तुंहिंजा अञा आसरा ऐं उमेदूं बाक़ी आहिनि। तूं एतिरी दिलि शिकस्ता छो थी थी? मूंखे ॾिस, हिन वजूद मां ॼण रूह मोकिलाए वियो आहे। कोई बि त जियां थी न। इहो हाल मुंहिंजो बि आहे हाकिम ज़ादी। फ़ैसिलो कयां थी पर कंहिं मंज़िल ते पहुची नथी सघां। नैना तो त पंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो करे छॾियो आहे न। हाणे मालिक खे छॾे ॾे, उहो भलाई कंदो। बिल्कुलु, उन में ई उमेद आहे। जेको ज़िंदगी ऐं मौत जो मालिक आहे, जेको ॾुखनि पुठियां सुख ॾियण वारो आहे। उमेद आहे त मूंखे मंज़िल ते ज़रूर रसाईंदो, इंशाअल्लाह। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।